अहमद खानी महबूब मीला शरीफ जी साल सवाब रिश्तेदारन के पिनी प्यारन के महबूब जे मीलाद खां मल्हाइण सां जेको उन्हनि खे नूर रहमत बरकत हासिल थींदी उन्हनि खे भाङो मिलंदो नियत उंडाए उन्हनि जे लाइ सवाब जे लाइ इहो कयो वञे थो त इंशा अल्लाह ताला उन्हनि खे बि रहमत जा भाङा सुहिणा अता थींदा। सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो विलादत मुबारक मीलाद शरीफ मीलाद नबी मल्हायो वञे थो पियो। ज़ाहिरी बशरी सूरत में नूरी नूर अल्लाह जो इन बशरी सूरत पाक में जलवगर थी इन दुनिया में असां गुनहगारन जे लाइ रहमत बणिजी आया। बाक़ी महबूब अज़ल खां आहे अबद ताईं आहे अव्वल आहे आख़िर आहे सदाई आहे हर जा ये नाहे त साईं खैर सां दुनिया में तशरीफ़ फरमा थिया वरी साईं खैर सां वॾड़ा थिया सुहिणा अखलाक धारियूं वो अल्लाह साईं अली महबूब के नबूवत अता कई। पाण फरमायूं त कुंतु नबिय्यन व आदम अलैहिस्सलाम बैनल माए वत्तीन। पाण फरमायूं त मां पहिरियां ई नबी हुयुसि अञा आदम अलैहिस्सलाम पाणी ऐं मिट्टीअ में ॻोयो पियो हो त मां उन खां पहिरियों नबी हुयुसि। यानी हे इंसान त ॾाढे आदम खां पोइ ज़ाहिर थिया न। अल्लाह साईं पहिरियों पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तख़लीक़ सूरत नक्श नूर जो अव्वल पैदा फरमाए छॾियो। मशहूर हदीस आहे असां मुननि जी ठाहियल न आहे हे हथ जा ठका न आहिनि। अंग्रेज़ी खानदन खे कामरेडन खे कम्युनिस्टन खे आज़ाद ख्याल खे इहा सम्झ में अचे तोड़े न अचे। जॾहिं अखियूं ॿूट ॿियूं जॾहिं क़बर में हलंदा पोइ हुनखे ख़बर पवंदी त हाओ बेली जेके मुला चवंदा हुआ यार वाकई का ॻाल्हि आहे सही। हली सभु कंहिंखे भले ठेक कृपा ॾे जेॾा कूड़ हणे जेॾो आज़ाद ख़्याल करे अल्लाह जे वलियनि खे कूड़ो करे नबियनि खे सचो न सम्झे जन्नत के सचो न समझे जहन्नम के सचो न समझे मलाइकन के चे बाबा कूड़ा न कथे हन मल कथे हन जिन्न पर ये सब हकीकतों पर्दे में हैं
मरण का बाद पट पधर थे थो, रिजल्ट निकरे जो को कुछ तू दुनिया में पढ़े तो अल्फ बे को वठी पहिरियों ॿियो दर्जो पंजो दर्जो अठों दर्जो तोखे उस्ताद सगोरा या इम्तिहान वठंदड़ हिन जेके पहिरियों ॿियो दर्जो पढ़े तोखे ये अठों दर्जो कोन ॾेई छॾींदा, तोखे मैट्रिक जो सर्टिफिकेट लिखी न ॾींदा, अॻ में तो तुंहिंजो वठंदा इम्तिहान, अंगूठे छापा कन कापी ते पास थियो आहे, समझ में दिमाग में तोखे उहे ॻाल्हियूं वेठियूं कन कोन वेठियूं, या दिमाग में उठ विहारियूं वेठो आहे, मोगो जीअं उठ हूंदो आहे तीअं मोगो तूं आहे। पहिरें जो इम्तिहान ॾे अल्फ बे ते से सुञाणे थो कोन थो सुञाणे, बे खे मथां से करे विझे, से खे मथां जीम पढ़े, साईं अब्दुल वाहिद वेठो उस्ताद जे साम्हूं वेठा आहिनि, ग़लति अञा ॿार पढ़ियो न आहिनि, वरी कन जो मरोड़ो आयो न आहे, मगज हणनि था वेठा ख़ुताबी जेका सिट लिखी पई आहे सिधी उहा पढ़नि कोन, थोरो विच में अञा चुप पढ़नि वरी हो वीचारो वरी कंदो, जे न आयुसि त ठका सोटी थी वेंदसि त कन खड़ा थी वेंदसि। ही हिन दुनिया आहे इम्तिहान जो, असां मुला असां हूं खणी कयूं था पर नथो सम्झे, सिधो दर्द नथो वठे, अञा बुराइनि में पियो आहे, अञा आज़ाद ख़्याल में पियो आहे, अञा कामरेड लॻो पियो आहे, अञा ख़ुदा ऐं रसूल जे ॻाल्हियुनि खे नथो मञे, अञा तूं जन्नत ऐं दोज़ख जो तोखे मामिलो सम्झ में न आयो आहे, अञा हुन जहान जो जेको मामिलो आयो हो तोखे अञा ख़्याल में न आयो आहे। हदीसूं ॿुधायूं था, क़ुर ॿुधायूं था, ॻाल्हियूं कहाणियूं तव्हांखे किसा करे ॿुधायूं था, को भी समझ में नथो अचई। पोइ जॾहिं क़बर में हलंदे हिकु सोटी लॻंदई त पाणी सिधो थी वेंदो, पोइ ख़बर पइजी वेंदी त हाउ बेली मोला बेली सच चवंदा हुआ पर असांखे हर सम्झ में न ईंदी ॻाल्हि। ही जेके ॻाल्हियूं आहिनि क़बर जूं क़यामत जूं, इहे अकुल में अचण जहिड़ियूं न आहिनि, इहे वाक़ियात आहिनि, यकीनन थींदा, सचे नबी ऐं सचे रसूल असांखे ॿुधायूं आहिनि, इहे मुल्हनि जा ठाह न आहिनि, इहे मुल्हनि जूं ॻाल्हियूं न आहिनि, इहे ज़रूर थियणियूं आहिनि। जेकॾहिं तूं इहे सम्झ में अचनी तोड़े न अचनी, पर जेकॾहिं इंसानी अकुल तोखे आहे, तूं चङाई, तूं मठाई, तूं बुराई, तूं नेकी, तूं सिधो दग, तूं डिंगो दग, तूं भलो दग, तूं ख़राब दग, पाणी सम्झे थो पियो, उन्ही रस्ते सां तूं हल, हरू भरू तूं मुला न बण खणी, पर पंहिंजो किरदार, पंहिंजो अखलाक, पंहिंजो रस्तो, पंहिंजी गैरत, पंहिंजी इज्जत, पंहिंजी इंसानियत तूं बरक़रार रख, इंशाअल्लाह ताला मालिक कंदो तोखे बख़्शण सो, रब ते रहमत कंदो। केरु चवंदो त ज़ना भली आहे, केरु चवंदो त व्याज भलो आहे, केरु चवंदो त गिला ग़ीबत भली आहे, जेके ॻाल्हियूं फितरत खां अकस आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, रननि सां रस्ता, रोज़ नई लड़की पंहिंजे कमरे जी ज़ीनत बणाए ॿाहिरि निकिरे, माण्हू ज़ानी ज़ानी करे सम्झनि थी लफ़्ज़ भलो आहे, ॾुठांदड़ लफ़्ज़ आहे, इहो सुठो लफ़्ज़ आहे, इहो इज़त वारो लफ़्ज़ आहे, इन में कहिड़ा तोखे क़ुर पढ़ी ॿुधायूं, इन में कहिड़े तोखे फ़लसफ़ो करे ॿुधायूं, इहो फ़लसफ़ो त ज़ाहिर आहे,
ये हकीकत ज़ाहिर आहे। इन में असां मुननि जो कहिड़ो कसूर आहे? जो करे असां तोखे जना खां रोकियोसीं त छा थियो? तूं पाण त सोच, ये लक़ब भलो आहे तूं भले कम इहे कर, गंदा कम कर, जेकॾहिं व्याज वठे थो तूं भले वठ, पर इहो लफ़्ज़ जेको आहे ओए होए व्याजी वञे थो, ख़ुदा जी मार ओए होए व्याजी वञे, व्याजी त ॾिस, शिकल त ॾिस, ॾाढो भलो लफ़्ज़ आहे, ॾाढो सुठो लफ़्ज़ आहे, ॾाढो प्यारो लफ़्ज़ आहे, ॾाढो सुहिणो लफ़्ज़ आहे, जे इहो वणे थो बिस्मिल्लाह लफ़्ज़ पगदा। पर जंहिं अल्लाह झलियो आहे, उनजे रसूल झलियो आहे, हदीस में मनो आहे व्याज न वठ, व्याज वठण वारो पंहिंजी सॼी माउ सां ॼण ज़ना न करे। यो समुद्र जो चवण न आहे, यो मदीने जे साईं जो चवण। ज़मानो भी ये थो, फितरत भी ये चवे, इंसानी फितरत भी ये चवे, कंहिंखो ज़ोर ज़बरदस्ती सां ॾाढा करे इंसान खे मजबूर करे मथो हुनखे गसब करण ऐं पैसा हुनखां ज़ोरी हुनखां कढण। इहो कहिड़ो माण्हू चवंदो आहे अकुल वारो के बाबा इहा सुठी ॻाल्हि आहे? इहो त यहूद में जो फ़लसफ़ो आहे। यहूदी ईअं कंदा आहिनि न, ख़ुदा जी लानत यहूदनि ते छो पई, नसारनि ते छो पई, असां मुसलमान ते ख़ुदा जी रहमत छाजी थी? इन्ही जे करे वो व्याज वठनि, वो इंसाननि खे मजबूर कनि, वो हुननि सां ज़ुल्म कनि, वो हुननि जा क़त्ल कनि, वो हुननि जा खून कनि, वो हुननि खे मारनि, वो हुननि खे पंहिंजे नज़रिए ते हलाइनि। जा सुहिणा तॾहिं त ख़ुदा उन्हनि खे मरदूद कयो, लानत विझी उन्हनि खे तबाही बर्बाद कई। अगर वे पैसे वारा आहिनि, वॾी दुनिया दौलत वारा आहिनि, हिन सॼी दुनिया जे मथां या सरमायादारी जो निज़ाम हले थो पियो, पर मुंहिंजा सुहिणा इहा दौलत कहिड़े कम जी, इहे पैसे कहिड़ा कम जा जेके इंसाननि खे रत चूसे ऐं वठण, टैक्स वठण जी हुकूमत सां ते टैक्स या टैक्स मढ़े थी पई मथां। मुंहिंजा सुहिणा जेको निज़ाम अल्लाह ॾिनो, जेको निज़ाम मदीने जे साईं ॾिनो, जेको दीन इन सोणे गुंबद ख़िज़रा जे मकीन आंदो, उहो इंसानियत जी बचाव आहे, उहो इंसानियत जी ज़िंदगी आहे, उहा इंसानियत जी बका आहे जेको मदीने वारे साईं दीन इस्लाम ऐं शरीयत सेखारे। जेकॾहिं न हलंदासीं त ख़ुदि पाण ज़लील ऐं ख़्वार थींदासीं, जेकॾहिं हलंदासीं त माशरे में बि इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो, क़ब्र क़यामत में भी मालिकनि जी रहमत थी वेंदी। त किनो त तव्हां घणी ॿुधो था, मिठा सुरड़ा भी ॿुधो था, बेतड़ा भी ॿुधो था, सबको पंहिंजे फन जो मज़ार थो करे पियो सुणा कि कीअं था हलनि, कीअं था हलनि। पर काज़ी जज हे ज़ालिम जेके हिन वारा आहिनि, इन्हनि खे छॾे करे अदल इंसाफ़ खे तराज़ी में तोरण खे छॾे करे तूं पंहिंजे मन में, तूं पंहिंजे दिल में, तूं पंहिंजे अंदर में काज़ी मुनसिफ़ जज विहार त छा चङो आहे, छा बुरो आहे, छा गुनाह आहे, छा सवाब आहे, कहिड़ो सुठो आहे, कहिड़ो ख़राब। इंसानियत जी तक़ाज़ा इहा आहे त पंहिंजे किरदार खे सुधारे, माशरे खे सुधारे, पाड़े वारनि जो ख़्यालु करे, यतीमनि ॿारनि जो ख़्यालु करे, बेवहनि जो ख़्यालु करे, और उन्हनि जो ख़्यालु करे, परावनि नंगनि जो ख़्यालु करे। जीअं तोखे पंहिंजा नंग प्यारा आहिनि, ॿिया बि नंग कंहिंखे प्यारा आहिनि। उहे ॻाल्हियूं करे उन्हनि माण्हुनि खे मजबूर करे
पंहिंजो गुलाम बनाइण इन्ही ते अल्लाह रसूल रंज थींदो आहे मुंहिंजा साईं। ॿियाई धारण मुनाफ़िक़त करण बदनीयत करण पंहिंजे दौलत खे वधाइण सरमाए खे वधाइण ज़ुल्म करण मिल्कियतूं ठपाइण बिलाद ठपाइण दिल माण्हुनि जी ईज़ाइण अल्लाह सां जल शानू खे उनजे हबीब खे न वणंदो आहे। तूं भले कर दुनिया में नफ़ा मिलंदई। घणनि माण्हुनि वरिता आहिनि घणनि ज़मीनदारनि कम कया ग़रीबनि जे ज़मीननि जे टुकरनि ते कब्ज़ा कया प्लाटनि ते कब्ज़ा करे सभु आई विया। चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात चार जहान जा चुटका फ़िरौन भी वरिता निमरूद भी वरिता यज़ीद भी वरिता पर ख़ुदा जी लानत उन्हनि क़यामत तक क़ाइम थी वई। न उन्हनि खे दुनिया में करार आयो न उन्हनि खे क़ब्र में करार आयो न क़यामत में उहे रसूलुल्लाह जो चेहरो मुबारक ॾिसी सघनि। चित्रो पंहिंजे दिल खे राहत पहुचा चित्रो पंहिंजे सां मिठड़ो ॻाल्हाए मन तुझ मिठे ॻाल्हाइण तो सां रब राज़ी थी पवे ऐं ॿई जहान तुंहिंजा सुहिणा। हे मुंहिंजा सुहिणा अवल भी महबूबा आखिर भी महबूबा। एक का शशनी ना है जो हज़रत अब्दुल्ला साईं के घर में जमी पिया बस पोइ सुठो गुज़ारियो यतीमनि जी ख़्याल कयो ऐं बिरादरी सां सुठो हलिया ईअं हलिया अल्लाह राज़ी थिए बाबा न पुछियोसि अड़ी चरिया बाबा तोखे ख़बर ई कान्हे त हे महबूब केरु आहे। सुभान अल्लाह जो महबूब अल्लाह जो हबीब इन सूरत में रब जा जलाल इन सूरत में रब जो सज़ा इन सूरत में नबी जी ज़ियारत मन रानी फिल मनाम मन रानी फक़त रल महबूब सा फरमान जन मुखे ॾिठो त पंहिंजे रब ॾिठो हक़। या मश्किरी ना या मामूली ॻाल्हि ना है। महबूब जो दीदार खुश नसीबनि खे नसीब थींदो आहे व्यंजन खे न साननि खे न हरामनि खे न चोरनि खे न धड़ेरनि खे न थींदो। जिनजो दिल साफ़ आहे जिनजो मन साफ़ आहे जेके न्याज़ निवड़त वारा जिन क़ल्बनि खे रननि जी महबत खां ख़ाली कयो आहे छोरनि जी महबत खां ख़ाली कयो आहे दुनिया जी महबत खां ख़ाली कयो आहे पाकाई सां महबत सां दुरूद शरीफ़ पढ़नि था ख़ुदा जा कसम उन्हनि जो ॾींहुं भी ख़ाली न आहे उन्हनि जी रात भी ख़ाली न आहे उन्हनि खे नबी जो चेहरे जो दीदार करायो सोधो तुंहिंजे हथ में आहे सोना गाज़ी मुनसिब तूं पंहिंजे सीने में विया असां मुननि जी ॻाल्हियुनि खे खणी न रस्तो तो सिधो था वठनि या जीती भले शराबी थी ज़ानी थी प्लाट बाबा ज़ुल्म कर पंहिंजे ॿाहिरि असां खून कर क़त्ल कर कोहे में पंहिंजे माइटनि खे मारे चुटे गिनत अॻिते जो हिसाब बि वॾो अथई सोना वो पाण जान जा वो गल घोड़ा खड़ा कंदा विया कब्रनि में लगी पई आहे पर ॿुधे केर अॼु तूं सुहिणो हल पाड़े सां अॼु सुहिणो हल दोस्तनि सां अॼु सुहिणो हल पंहिंजे महले में नज़र नेक रख दिल साफ़ रख ॾिस ख़ुदा तोखे हिदायत ऐं सुहिणो रस्तो तोखे अता करे थो ॾिस तुंहिंजी रब ते इज़त थिए थी कल कोन थी ॾिस अल्लाह जी मख़लूक़ तुंहिंजी तारीफ़ करे थी कल कान। सोना महबूबा ने फरमाया फेरियो मुंहिंजे अल्लाह पाक पंहिंजे नूर मां मुंहिंजो नूर मां अव्वल आहियां आदम अलैहिस्सलाम अञा पाणी मिटी में ॾिसंदो मां गोयो पियो आहे साईं अॻे हुयो सोना
अव्वल भी तू, आखिर भी तू, ज़ाहिर भी तू, मुझा महबूब बातिन भी तू। जिब्रील अलैहिस्सलाम जॾहिं बि साईं जे ख़िदमत में ईंदो हो त चवंदो हो त अस्सलाम अलैक या अव्वल, अस्सलाम अलैक या आखिर। ओ अल्लाह जा महबूब, अव्वल भी तू आ त आखिर भी तू आ। मुझा सुभान अल्लाह। पाण फरमायो अना अव्वलुन नबिय्यीन फिल खल्क़ व आखिरुहु फिल बास। मां पैदा थियण वारनि एतबार सां सब नबियनि खां अव्वल आहियां, मगर असांजी बोस असांजी रिसालत आख़िर में थई आहे, पर आहियां मां सभिनी नबियनि खां अॻे नबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो क़ाइदो आहे, जेको अव्वल हूंदो, जेको आख़िर हूंदो, वो जेको विच में ज़मानो हूंदो, उन जे मथां हूंदो, सभिनी जे मथां हूंदो, मुहीत हूंदो। सब नबियनि जी इब्तिदा भी सदर खां थी आहे, सभिनी नबियनि जी इंतहा भी पाण सरदार आहिनि मदीने जा साईं। अल्लाह अल्लाह सां असां सभिनी खे साईं जी मोहब्बत नसीब करे, अदब नसीब करे, अखलाक नसीब करे, किरदार नसीब करे, इंसानियत नसीब करे, हैवानियत खां बचाए। उहे कम कयूं जेके अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे पसंद हुजनि। हिन दुनिया में गर्दश अय्याम आहिनि, कॾहिं कहिड़ी मुसीबत आहे त कॾहिं कहिड़ी मुसीबत आहे, कॾहिं बीमारियूं आहिनि, कॾहिं परेशानियूं आहिनि, कॾहिं वापार में तकलीफ़ आहे, कॾहिं घरू मसइला आहिनि, कॾहिं यारनि दोस्तनि खे तकलीफ़ आहे, सफ़र आहिनि, कशाला आहिनि, निंडियूं सही न आहिनि, सिहत न आहे, कान का नचियो असांजे लाइ आहे ई आहे। हिक हाल में न हुजो ख़ुशि हुजूं त यको ख़ुशि हुजूं। हिते जेको बि वक़्तु गुज़ारियो तकलीफ़ुनि में, मरण खां बाद राहत भी तो हुजे न सोना, मरण खां बाद सुकून भी तो हुजे न सोना। हिते भी ॾचनि में, हिते भी आज़ारनि में, हिते भी परेशानियुनि में, हिते भी मुसीबतुनि में, वरी वरी हलूं जान छुटी अदा हाणे थियासीं आज़ाद क़ब्र में, उते भी हलूं खाऊं पातर, खाऊं मोचड़ा, खाऊं ख़ुदा जा अज़ाब, खाऊं जहन्नम जा बाह। वो कहिड़ो इंसानियत थी, कहिड़ी ज़िंदगी। सोने नबी के वक़्त में अम्मा बीबी साइन, अम्मा आयशा सिद्दीक़ा, मुझे सोने आका जा हरम मुबारक, बाप बीबी सबोरी अर्ज़ कयो साईं फलाणी माई पाड़े वारी मरी गई आहे, ॾाढी हाणे सुकून में हूंदी, जाने छुट्टी हुनजी आज़ार में। पाण फरमायूं त ओ मोमिननि जी माउ, तू किए थी चवे तो उनके सुकून होंदो, तोखे केड़ी खबर? सुकून उन्हनि खे आहे, आराम उन्हनि खे हूंदो जन गुनाह न कया। सरकार जो जेको फरमान आहे उन तराज़ी में असां पाण तोड़ियो ॾिसूं, असां सुकून मरण खां बाद सुकून में आहियूं, हूंदासीं या न हूंदासीं। वो तू पाण सोच, काज़ी मुफ्ती नबी के छद रिश्वत वारनि खे, ये क़यामत जाने टंजन हूंदा तो पाणे ॾिसंदे। जेको तोखे इंसानियत सां लॻभॻ जेको रस्तो आहे, तो उहो किरदार रख। मुझे सोने नबी ते कलमो भरे ईमान आण तो ॾिस त तोखे राहत मिले थी खन कान थी मिले। छॾ व्याजनि जा धंधा, धूड़ विच विच व्याज जे बुत, यहूदी न थी, यहूदियुनि जो कमु आहे, जेको व्याज वठंदो यहूदी आहे। केरु
मुसलमान व्याजन का धंधा शुरू किया, स्कूटर ते भी व्याज, कानून ते भी व्याज, पान के बोरियों ते भी व्याज, इन तनखे ते भी व्याज। बाकी छो अल्लाह कुरान में फरमाए तो फाज़िलु बिहर्बिन मिनल्लाह व रसूली, जो को व्याज वठे मां अल्लाह सां जंग जो ऐलान करे। ये छो चाहिए ये तो मिलकत वधाइणा सबको, सबके की मर्जी है, मेरी जिस्म मेरी मर्जी है ना। मुझे सोना उसूलन ते न न चवण ते न हलऊं, ॾाढी बुराइयूं, शराब रात जो सुकून वठण जे लाइ नौजवान या ॿिया कराड़ा बि शराब जा कुता खॼा पिया आहिनि, वाणिया हरामी अलाए काॾे मरी विया, उहे त शराब वठण ई कोन था। मुसलमान इहे शराबनि जा कतार लॻी पई आहे, ॾाढो वठी से सुकून मिले, राहत मिले, ढुकड़ो पी वरी सुकून वठनि था, आराम था कनि। मां ॻाल्हाईंदो आहियां सिधो, वो कंहिंखे वणे न वणे, मां चवंदो आहियां शराब पीअण गदह जो मुड़ पी तो भलो पी भले पी, रस्तो खुलियो हो गोए हो मैदान भॼाए 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 के केतिरो हलंदे, 70 साल 80 साल 90 साल 100 साल 500 साल हूंदे जा 100 साल केरु रहंदो? माण्हू शराब पी सघनि उहो भलो, माण्हू वेठी सघनि उहो भलो, ये लक़ब पाण ते न ठा, उहो लक़ब ठाहे जेको अल्लाह जे रसूल खे पसंदि आहे। रब करीम करे सिधो रस्तो मिले, असां भुलिजी विया मुसलमान, नाले जा मुसलमान आहियूं, असांजा कम उबत गरीबी अल्लाह से हो हिन गुंबद ख़ज़रा जे करे मिड़ी माफ़ कयूं थियो सुधरंदा। मुंहिंजे लिखे त हाणे नबी अॻे हुयो घोड़ा गाड़ींदो, हाणे केरु सयाणे गाड़ींदो? अॼु बि गुंबद ख़ज़रा में असांजे लाइ रोए थियो वेठो, अॼु बि मदीने शरीफ़ में सरकार रोई था, अल्लाह से माफ़ी था वठनि, चुटड़ियूं अल्लाह से हणे, सैलाब जी चूंडी, किराना जी चूंडी, बीमारियां जी चूंडी, मुझा सोना वो भी अन्या खल्क नथी सुधरे। मुझा सोना अल्लाह से वटि ॿिया बि अज़ाब घणा आहिनि, अल्लाह खां पनाह मालिक असांजा हेठि ढक हाय। हिनजो मक़सद छा आहे? रुगो भत खाना खाई मेरा नबी, रुगो चांवरी सरताई ॾुधियूं खाइयूं, 80,000 सौदे जे लाइ दवा अची वञे, कमु बि कयो हुजे, इहो कहिड़ो ई मिलादु नबी आहे। तूं दाल रोटी खा, नबी के चरण ते हल, घर में ख़ुशि गुज़ार, तुंहिंजो इहो बि ईद मिलादु। 1000 देगूं खणी नंढा थई ठही रह, क़यामत ॾाढे कोन पुछा कंदा त तो 100 देग लाथी, कॾहिं 200 लाथी, कॾहिं 300 लाथी। क़यामत ॾाढे तुंहिंजे अमलनि जी तोखां पुछा कई वेंदी, माथो मुंहिंजे अमलनि जी पुछा कंदी त पीर साहिब मुंहिंजो भला रहो वेठो आहे, कहिड़ा कम कया अथई? जवाब फकीर जो चवण अछू बूटे जो कंद लोॾे दुआऊं घुरे, तुंहिंजी मूंखे ख़बर कान्हे त अकेलाई में छा था। पीर साहिब सब फकीर पंहिंजे ताल में टंगबी, पीर पंहिंजे ताल में टंगबा, फकीर पंहिंजे ताल में टंगबा, आलिम पंहिंजे ताल में टंगबो, तूं पंहिंजे ताल में टंगबी। पंहिंजे अमल खे सुधारे, तकब्बुर न कयो, ॾाढ न कयो, ज़ुल्म न कयो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, उहे कम कयो जंहिंसां अल्लाह बि राज़ी थिए त मदीने जो साईं। अॻिते हलणो आहे, हिते कोई न कारी कब्र में सुम्हणो, कारी मिटी में थो अचणी, अल्लाह खां हिसाब ॾियणो आहे, बेपरवाह पेश थियणो आहे। मुंहिंजा सोना उहे कम कयो तुंहिंजो
गुंबद खिदरा जो मतीब भी असां खे ॾिसी मुस्कुराया ख़ुश थियनि लॻा अल्लाह जा मलाइक भी मरण खां पोइ सलाम कनि सबको पंहिंजो पाण सुधारे सबको पंहिंजो पाण बचाए जहन्नम जी बाह न्याज़ धारियो निवड़त धारियो मिठो ॻाल्हायो दरगुज़र कयो रवादारी कयो पाड़े वाले साखलाक सालो सब नेकी कन के भलो माण्हू आहे नज़र नेक अथसि हलंदो त माइनि खे ॾिसी हेठि ॾिसंदो आहे कुत्ते वांगुरु ॿिले वांगुरु तकींदो आहे इहो अखलाक आहे इहा इंसानियत आहे इहा अशराफत आहे इहो नबी सरदार इहा अशराफत इंसानियत सेखारण आहे अल्लाह तव्हां खे ख़ुशि रखे घणी तकलीफ़ असां खां हले कान रब साईं करे छॾ मूंखे मुंहिंजे औलाद खे अमल करण जी तौफ़ीक़ अता थी छॾ तव्हां खे बि उहा तौफ़ीक़ अता थी वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह